बिरियासिटी में नामालूम शरपसंद हथियारबंदनि पारां निजी चैनल जे ऑफिस ते हमिलो, ऑफिस जी भञ डाह, सहाफ़ी जो पर्सनल लैपटॉप चोरी, रात देर सां आणे ॼातल हथियारबंद निजी टीवी चैनल जे ऑफिस जा ताला तोड़े शीशा भञी सामान भञ डाह करे लैपटॉप चोरी करे फरार थी विया। इतलात ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि मां केतिरा ई सहाफ़ी ऐं सहाफ़ती तंज़ीम जा अॻुवाण पहुता। सहाफ़ती तंज़ीम पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे प्लेटफॉर्म तां ज़िले सदर ज़ाहिद क़ाइम ख़ानी जी अॻवानी में सहाफ़ी जो मुख्य चौक ते सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। सहाफ़ियुनि पारां शरपसंद हमले आवर जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। इन मौक़े ते निजी चैनल जे रिपोर्टर आफ्ताब कीरी ॿुधायो त राति देर सां ऑफिस जा ताला तोड़े ऑफिस जे फर्नीचर जी भञ डाह कई वई, जॾहिं त ऑफिस में पियल लैपटॉप चोरी करे विया आहिनि। हुन चयो त अवाम जो आवाज़ आला ऐवान ताईं पहुचाइण जे नतीजे में शरपसंदनि ही किरियल हरकत कई आहे। हुन ॿुधायो त कुझु ॾींहंनि खां शरपसंद माण्हू सोशल मीडिया ते मौतमार धमकी ॾेई रहिया आहिनि ऐं राति ही वाक़ियो पेश आयो आहे। हुननि SSP नशा फ़िरोज़ खां पुरज़ोर मुतालबो कयो त हमलेआवरनि खे गिरफ़्तार करे सहाफ़ियुनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। ॿिए पासे इतलाती DSP बिरियासिटी वाक़िए वारे हंधि पहुची जाइज़ो वरितो। इन मौक़े ते DSP बिरिया मंज़ूर लखी चयो त हमलेआवरनि खे जल्द गिरफ़्तार करे कानून जी पकड़ में आंदो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।